बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाबरकत नाले सां, जेको निहायत ई रहम करम वारो आहे, रहमान आहे, रहीम आहे, जेको असांजे दिलनि जा राज़ ख़ूब ॼाणे थो। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम। उमीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। आमीन। दोस्तो, हिकिड़ी प्राइमरी पढ़ाईंदड़ छोकिरी, उन जी कंहिं ॻोठ में बदिली थी। उहा शहर खां कुझु किलोमीटर ॿाहिरि बरड़ी जो हिकिड़ो ॻोठ हुयो, उन में पढ़ाइणु वेंदी हुई। उन सभिनी ॿारनि सां जॾहिं उन जी सुञाणप थी वई, उन स्कूल में हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिंखे पेरनि में चंपल बि न हुई, कपिड़ा बि काफ़ी मेरा हूंदा हुयसि, वार सफ़ा मिटी हणा, ऐं उहा मास्तराणी सदाईं उनखे घटि वधि बि चवंदी हुई, मार बि ॾींदी हुई। उन खां हरू भरू के अहिड़ा सवाल पुछी सॼे स्कूल जा छोकिरा उन जे मथां खिलाईंदी हुई। उहो जेको ग़रीब छोकिरो हुयो, उहो कॾहिं बि मथे मुंहुं करे कंहिं ॾे ॾिसंदो न हो। जेतिरो बि हिन सां को कुझु बि करे, उन जो सदाईं अखियूं आलियूं हूंदियूं, अखियुनि में ॻोढ़ा मौजूदु हूंदा। आख़िर किसो हलंदो रहियो, पढ़ाई में बि काफ़ी कमज़ोर हूंदो हुयो, ऐं जेका मास्तराणी उहा सदाईं हिन ते तंज़ कंदी हुई त हीउ निभागो आहे, हीउ पढ़े नथो, हिन जा वार विखरियल, कपिड़ा छो नथो धोराए, चंपल छो नथो वठी अचे। कॾहिं बि उन ग़रीब छोकिरे पंहिंजे टीचर खे को जवाबु न ॾिनो। जॾहिं बि मुंहुं मथे खणंदो हुयो त उन जे अखियुनि में ॻोढ़ा ई हूंदा हुआ। साल सॼो पूरो थियो। जॾहिं सभिनी जूं रिज़ल्टूं गॾु थियूं, हेड मास्तर वटि खणी ईंदा हुया शहर ॾे, जंहिंमें मास्तराणीअ हिन जी रिज़ल्ट वारी कापी ते लिखियो त हीउ तमामु हिकिड़ो निहायती निभागो छोकिरो आहे, बदतमीज़ आहे, ऐं हिनखे कंहिंजो इख़लाक़ बि कोन्हे, हिनखे पढ़ाई में का बि दिलचस्पी कोन्हे। मतिलबु हिन जी जेके प्रोग्रेस कापी हुई, उन में सॼो हिन अहिड़ो कुझु लिखियो त उन हेड मास्तर मास्तराणी खे चयो, हिन में कुझु त लिखियो आहे, ईअं त ॿारनि जा जेके घर वारा आहिनि उहे त हिन खां सफ़ा नाउमीद थी वेंदा। चए पोइ सर कुझु हुनखे अचे नथो त पोइ मां छा ज़रूरी हुन में कुझु हेड कयां छा? उन जे बदिरां मां त इम्तिहान कोन ॾींदमि न। मास्तराणी ईअं चई, हेड मास्तर जे ऑफिस मां हली वई। उन हेड मास्तर छोकिरे जे 2-3 सालनि जो प्रोग्रेस जेके अॻु में थियल हुयो, उहे सॼो प्रोग्रेस खणी पंहिंजे पटे वाले हथियां उन स्कूल जे टेबल ते रखाए आयो। सुबुह थी, जीअं उहा छोकिरी स्कूल आई, सभिनी ॿारनि खे स्कूल में ॾिसी, सभिनी खे आदत मुताबिक़ सभिनी खे आई लव यू आल चई। जॾहिं ॾिठईं टेबल ते त कुझु कापियूं पियूं आहिनि, मास्तराणीअ जो खोले ॾिठो त हीअ त सभु उन छोकिरे जा आहिनि जेके क्लास में निभागो आहे, बदतमीज़ आहे। हुन छोकिरीअ 3 क्लास वारी कापी खोली, उन में गुज़िरियल मास्तर लिखियो हुयो त हीउ छोकिरो तमामु बहितरीनु आहे, इख़लाक़ वारो आहे, पंहिंजे मास्तरनि सां वधीक मुहबत कंदड़ आहे, मेहनती बि आहे। वरी छोकिरीअ उहा कापी रखी, वरी 4th क्लास वारी खोली। 4th क्लास जी कापी जॾहिं हिन मास्तराणीअ खोली त उन में लिखियलु हुयो त हिन छोकिरे जी जेका अमड़ लास्ट स्टेज कैंसर ते हुई, जंहिंमें उन छोकिरे जो पंहिंजे अमड़ खां सवाइ दुनिया में केर बि कोन्हे। उहा औरत मरी वई। उन छोकिरे जी पढ़ाईअ ते वॾो असरु पइजी वियो, जेको हर वक़्तु हाणे मेरो बि रहंदो आहे, छो जो उनजे कपिड़नि धोअण वारो केर बि कोन्हे, उनखे विंजारण वारो केर बि कोन्हे, उनखे फणी ॾियण वारो केर बि कोन्हे, केरु अहिड़ो कोन्हे जेको हिनखे किताब वठी ॾे, केरु अहिड़ो कोन्हे जेको हिनखे चंपल वठी ॾे। जॾहिं हिन छोकिरीअ हिन जी प्रोग्रेस ॾिठी त छोकिरीअ खे ॾाढो अहसासु थियो। हुन मास्तराणी जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उन छोकिरे खे सॾु कयो, पंहिंजे भरिसां बीहारी, उनखे निरड़ ते चुमी बि ॾिनई, ऐं छोकिरे खे त यकीन न पियो अचे त उहा ई मास्तराणी आहे, हिनखे छा थी वियो आहे। पोइ उन मास्तराणीअ हिन छोकिरे खे पढ़ाइण जी कोशिशि कई, हिन में हिकिड़ी हिमत पैदा कई। को बि सवाल हिन खां पुछा करे, उन सवाल जो अगरि उन छोकिरे खे जवाबु न अचे त उनजो जवाबु पाण ॾेई, पाण बि ताड़ियूं वॼाए ऐं सॼी क्लास खां बि ताड़ियूं वॼाए। रोज़ जो इन जो इहो मामूलु हूंदो। छोकिरे जी इहा ई आदत हूंदी त सिर्फ़ु अखियूं खणी पंहिंजे मिस खे ॾिसंदो हुयो, हल्की मुस्कुराहट उनजे चपनि ते ईंदी हुई। हाणे हू ख़ुशि थियणु लॻंदो हुयो त मूं ते कोई टोक न कंदो,
मूं ते को खिलंदो कोन। ईअं स्कूल में जीअं हुनजो रोज़ जो अचणु थींदो हुयो त हाणे थोरो थोरो हू तब्दील थियणु लॻंदो हुयो, वेझी बि ईंदो हुयो ऐं थोरा थोरा कपिड़ा बि हुनजा साफ़ आहे, शायदि हू पाण धोए पियो। वार बि हाणे हुनजा काफ़ी सही हुया, फणी बणी ॾेई ईंदो। चंपल त हुनखे पेरनि में हुई कोन। हिकिड़े ॾींहुं हुन मास्तराणी हिन जे पेर जी माप करे शहर मां चंपल बि वठी आई। मास्तराणी हिनखे पेन बि ॾींदी हुई, कॾहिं किताब कॾहिं बुक। ईअं ई साल गुज़री वियो, 5 पास करे। मास्तराणी ॿुधायो त सुभाणे मुंहिंजी बदिली थींदी त क्लास जे सभिनी छोकिरनि तोहफ़ा आंदा। शहर मां सुठा पैकेट, जेके बि तोहफ़ा सुठी कलियुनि में पैक करे खणी आया। यतीम छोकिरे मास्तराणी लाइ तोहफ़ो आंदो। सभिनी तोहफ़नि खे छॾे करे अख़बार में वकोड़ियल उन तोहफ़े खे खईं त उन में हिकिड़ो कंगण हुयो, स्टील जो कंगण, जेको उन छोकिरे जी माउ पाईंदी हुई, ऐं अधु शीशी परफ्यूम जी, जेका उनजी माउ इस्तेमालु कंदी हुई, जेका पोइ फोत थी वई। उन मास्तराणी जी बि उतां बदिली थी वई। काफ़ी सालनि खां पोइ उन छोकिरे जे नाले सां हिकिड़ो ख़तु ईंदो हुयो हिन मास्तराणी ॾे त मुंहिंजी पढ़ाई सुठी थी हले। मां काफ़ी मास्तरनि सां मिलियो बि आहियां, पर तो जहिड़े तबियत जे मास्तराणी या मास्तर मूंखे अॼु ताईं न मिलियो। हर पंहिंजो ज़िंदगी जो हाल वाल उन मास्तराणी जी तरफ़ उहो लिखंदो हुयो। काफ़ी सालनि खां पोइ छोकिरी बि रिटायर थी वई। 15-18 सालनि खां पोइ हिनखे हिकिड़ो ख़तु मौसूलु थियो, जंहिं ख़त में लिखियलु हुयो त फलाणे तारीख़ ते मुंहिंजी शादी आहे फलाणे शहर में, ऐं मूं वाइदो कयो आहे त जेसिताईं तव्हां कोन ईंदव त मां हीअ शादी हरगिज़ कोन कंदुसि, शादीअ जे ॾींहुं तव्हांजो इंतज़ारु कंदुसि। हेठि लिखियलु हो त उन छोकिरे जो नालो, पर लिखियलु हो त फलाणो डॉक्टर। हीअ मास्तराणी ॾाढो हैरान थी त हीउ डॉक्टर थी वियो आहे। हिन पंहिंजे मुड़ुस खे सॼी हक़ीक़त ॿुधाई त अहिड़ो छोकिरो मुंहिंजी क्लास में पढ़ंदो हुयो, ग़रीब हुयो, यतीम हुयो, हुनजो अलाह खां सवाइ केर बि कोन हुयो। हुनजो ख़तु मूंखे मिलियो आहे, हुन पंहिंजी शादीअ ते मूंखे घुरायो, जेकर तव्हां इजाज़त ॾियो। हुनजो त उहो शहर त इलाही परे आहे, तव्हां कीअं वेंदव? उन मास्तराणी पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो त उन जहाज़ जी टिकट बि मोकिली आहे। बहरहाल मुड़ुस हुनखे इजाज़त ॾिनी। फ्लाइट जे करे, कुझु ट्रैफ़िक जे करे उहा मास्तराणी काफ़ी लेट पहुती। मास्तराणी इहो सोचियो त प्रोग्राम शायदि ख़तमु थी वियो हूंदो। टैक्सी बीठी त ॿाहिरां उन छोकिरे डॉक्टर दरवाज़ो खोलियो, उन बांह मां वरितो, जंहिं बांह में हिन तोहफ़े तौरु पंहिंजी माउ जो कंगण हिनखे ॾिनो। सिधो स्टेज ते वठी आयो, ॾाढो ख़ुशि हुयो। काफ़ी सारा महिमान बि स्टेज ते वेठा, सॼो पिंडाल भरियल हुयो। काफ़ी डॉक्टर हुया, वकील हुया, बिज़नेसमैन हुया, सभु सुलझियल पढ़िया लिखिया माण्हू हुया। माइक खणी हीउ कुझु ॻाल्हाइणु लॻो। उन ॻाल्हाईंदे चयो त तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी, जेके मुंहिंजी शादी में शरीक थिया, ऐं तव्हां काफ़ी इंतज़ारु बि कयो। तव्हां मूंखां हर वक़्तु पुछंदा हुयो त तव्हांजी अमड़ किथे आहे। उन मास्तराणी जो हथु वठी उन छोकिरे चयो त हीअ मुंहिंजी अमड़ आहे ऐं मां हिन जो पुटु आहियां, ऐं अॼु मां इहो वचन कयो त अगरि मुंहिंजी अमड़ मुंहिंजी शादीअ ते न अचे हा त मां हीअ शादी कैंसिल कयां हा। जीअं जो हुन छोकिरे चयो त हीअ मुंहिंजी अमड़ आहे, त उहा मास्तराणी एतिरो रुनी, रोंदे रोंदे पंहिंजे वस मां निकिरी वई। चयईं त तूं उहो ई माण्हू आहीं, तुंहिंजा वार विखिरियल, फाटल चंपल, तोखे कपिड़नि धोअण वारो केर बि तुंहिंजे घर में कोन हुयो। ॿई स्टेज ते रोंदा रहिया। काफ़ी माण्हू बि रुना। दोस्तो, कंहिंजी क़िस्मत कीअं बदिलजी इहो रब ॼाणे थो। जेके बि स्कूल न वञी सघनि, या स्कूल में मेरा अचनि, या जेके न पढ़ी सघनि, त उन्हनि सां ज़रूरु का मजबूरी हूंदी आहे। मास्तर हुजे या ॿियो को हुजे, इन जो मतिलबु इहो न कयो त मुंहिंजे स्कूल में सभु साफ़ सुथरा थी अचनि। अॻु में उन्हनि जूं मजबूरियूं ॼाणियो त हीउ मेरो छो आहे, हिन वटि किताब छो न आहे, हिन वटि पेन छो न आहे, हिन वटि कापी छो न आहे, हिन जे वारनि खे फणी छो ॾिनल न आहे। इहो सभु कुझु हुन मास्तरनि खे हक़ आहे त उन जी मजबूरियुनि खे ज़रूरु ॾिसनि। अगरि उनखे टोक जे बदिरां, उन ते माण्हू खिलाइण जे बदिरां, उन ते सख़्ती करण जे बदिरां अगरि उन जी ज़िंदगी जी मालूमात वठंदव, ॼाण हासिलु कंदव, ऐं अहिड़ा मास्तर अगरि ॻाल्हि खे सम्झी वञनि ऐं उन ॿार ते हथु रखनि, त उहे ई वॾा माण्हू बि थींदा ऐं उनखे पंहिंजो लक़ब बि ॾींदा। अगरि मास्तराणी हूंदी त उहो शागिर्दु चवंदो त हीअ मुंहिंजी माउ आहे,
अगरि मास्तर हूंदो त शागिर्द ज़रूरु चवंदो त हीउ मुंहिंजो पीउ आहे, जंहिंजो मुंहिंजे मथां हथु हुयो, अॼु मां हिन मक़ाम ते पहुतो आहियां। अगरि हीउ मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं ॿिए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।